असेंबली में इंजीनियर्स के टेक्निकल अलाउंस ॾियण लाइ ठहराव मंज़ूर। स्पीकर अवेस कादिर शाह जी सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ठहराव की हिमायत करे छॾी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चवे थो, इंजीनियर्स की डिग्री हासिल करण लाइ 4 सालन ताईं मेहनत करनी पवे थी। इंजीनियर्स मेहनत करे पंहिंजो मक़ाम हासिल कंदा आहिनि। इंजीनियर्स के अलाउंस मिलण जो मुतालबो ग़लत न आहे। इंजीनियर्स के अलाउंस ॾियण वारे मुतालबे के सपोर्ट कंदासीं। पीपुल्स पार्टी चाहे थी त हर शोबे जे माण्हुनि खे माली वसीला ॾिना वञनि। माली ॾुखियाईनि सबबि हुकूमत खे फ़ैसिला करण में ॾुखियाई थींदी आहे। स्पीकर अवैस कादिर शाह जी असेंबली जो इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। सिंध असेंबली में रेवेन्यू खाते बाबति सवालनि ऐं जवाबनि जो सेशन। रेवेन्यू खाते में सीनियर क्लार्क तपेदार ऐं मुख़्तियारकारनि जूं भर्तियूं कीअं थियूं, कहिड़े ज़िले में केतिरा मुख़्तियारकार भर्ती थिया, मुख़ालिफ़ दुरगवान अली ख़ुर्शीदी जो घरू वज़ीर खां सवाल। समूरियूं भर्तियूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए कई वयूं आहिनि। मुख़्तियारकार बोर्ड ऑफ रेवेन्यू में भर्ती थिया आहिनि। जिथे ज़रूरत हूंदी उते खेनि मुक़ररु कयो वेंदो। ज़रूरी नाहे त समूरनि मुख़्तियारकारनि खे पोस्टिंग मिली हुजे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो जवाब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। ईंदड़ मामले बजट ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो पियो वञे। काबीना इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे चीन जो दौरे बाबति काबीना मेंबर्स खे इत्माद में वठंदो। हलंदड़ माली साल जे इक़्तिसादी सर्वे अॼु शाम पेश कई वेंदी। नाणे वारो फ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। पाकिस्तान जी मईशत लाइ सुठी ख़बर। आलमी बैंक पाकिस्तान लाइ $1 अरब कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। आलमी बैंक जी पधिराई मूजिबि कर्ज़ जी रक़म दासू हाइड्रो पावर मंसूबे ते ख़र्च थींदी। मंसूबे सां पाकिस्तान में सस्ती बिजली पैदा थी सघंदी। दासू हाइड्रो मंसूबो पाकिस्तान लाइ गेम चेंजर साबित थींदो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी नाणे बाबति स्टैंडिंग कमेटी जोड़े छॾी। नोटिफिकेशन जारी। सेनेट जे नाणे वारी स्टैंडिंग कमेटी अॼु इजलास तलब करे वरितो। इजलास में चेयरमैन जी चूंड थींदी। स्टैंडिंग कमेटी में फारूक H नाइक, सलीम मांडवीवाला, शेरी रहमान, शिबली फराज, मोहसिन अज़ीज़, अनुशा रहमान, शाज़ैब दुरानी, फैसल वावडा, सेनेटर अहमद खान, सेनेटर मंजूर काकड़ बि कमेटी जो हिस्सो हूंदा। स्टैंडिंग कमेटी फाइनेंस बिल 2024-25 ते पंहिंजूं तजवीज़ूं ॾींदी। समाजी अगवान सारिम बर्नी ख़िलाफ़ इंसानी स्मगलिंग वारो केस। मक़ामी अदालत सारिम बर्नी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत जवाबदार FIA जे वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। सारिम बर्नी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो।